ڪارروائي कई असांखे जवाबदार मिलंदो मेहनत कई थे मुसलसल कढी हुई शइ त ही हिते जेको ٹنڈے محمد खान में तरसियल हो उहे माण्हू केरु आहिनि? जिथे तरसियल हुयो उहो हिकिड़ो ईअं सम्झो त ख़ाली हिकिड़ी जॻह आहे जेको खोसनि जे बिरादरी जे कंहिंजी पर्सनल जॻह कंहिंजी कोन्हे, ख़ाली जॻह आहे जिथे ईअं चइजे उन खोसनि जे भरिसां हिकिड़ी लिकल जॻह ते रहियल हो, लिकल जॻह ते रहियल हो जो आख़िर पॉइंट आउट ते असीं वञी हिनखे गिरफ़्तार करे वरितो। 14 सालनि जी छोकिरी नाबालिग जी, नंढड़ी छोकिरी जो चवणु ईअं आहे त मूंखे नशावर शइ हिनजी घर वारी मूंखे कम लाइ सॾायो घर में ऐं पोइ मूंखे तरसाए छॾी, घर में तरसाए छॾी ऐं तरसाइण खां पोइ हुनजो हुन छोकिरीअ जो चवणु आहे त मूंखे का नशावर शइ ॾिनी वई जो मां होश में न वियसि, जंहिंजो हाणे हफ़्तो गुज़री चुको, उनजे बावजूदि उन ब्लड सैंपल वग़ैरह सभु ॾिना, उनजी रिपोर्ट अञा कोन पहुती आहे, DNA वग़ैरह कराई, अञा फाइनल रिपोर्ट रहियल आहे जेका डॉक्टरनी ॾिनी, फाइनल छा थियो ऐं जवाबदारी पाण मौजूदु आहे। हुन औरत खे त कस्टडी में वरितो, उहा हिन समय तो वटि के नामालूम मक़ाम लाइ रवाना आहिनि, माना अञा हुनजी ख़बर कोन्हे, हीअ बि पंहिंजी बेल लाइ कंफर्म बेल लाइ कोशिश में जारी आहे, वकील बि हुयुसि कंफर्म बेल जी कोशिशि करे रहियो, पर इन खां पहिरीं असां गिरफ़्तार करे महिरबानी।